नासिर ठुलवी म्यूनिसिपल कमेटी से मुलाजमन पक्को नकरण खिलाफ कम से हड़ताल करे धरणो हुयो। रिपोर्ट करे रहा है धरती टीवी तालके ठुल जो रिपोर्टर यासिर कंगराणी। जी बिल्कुल इन वक्त में मौजूद है प्रेस क्लब ठुलगिया जिते म्यूनिसिपल कमेटी के मुलाजमीन पारां एहतजाजी मुजाहिरो कयो पियो वञे। इन हवाले सां असीं मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त असां अॼु ही माज़ खणी निकिता आहियूं ऐं अर्ज़ था कयूं असां पंहिंजे प्यारे बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं वज़ीर आला सिंध के मुराद अली शाह के त जेके असांजो ही मुतालबो आहे नाजाइज़ न आहे, असांजो हक़ आहे असांजो, असांखे पंहिंजो हक़ सोने नंबर ॾिनो वञे। सॼे सिंध 52 53 जेतिरी बि डिपार्टमेंट आहिनि सिवाइ बल्दिया जे मुलाज़िमनि खां ॿियो समूरियूं हिन टाइम पगारूं जेके ऑनलाइन कयूं वञनि थियूं। असां माटेली माहौल सुलूक आहे सो किथे पगारूं 18 महीने को बंधन, किथे 24 महीने को बंधन, किथे जेके पगार मिली वञे थी तो उते अधु पगार मिली वञे, किथे 8000 कटिया वञनि था, किथे 10000 कटिया वञनि था। असांजो गुनाह इहो आहे जो असांजा ॿार असांजा रोडनि ते अची किरी पई ऐलान कनि था त असांखे पगारूं ॾियो, असांजी कटौती न कयो। असांजो इहो गुनाह आहे जो जिते 10000 पगार मिले थी असांखे उते 5000 पगार मिले थी। असां वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह ऐं चीफ सेक्रेटरी साईं ममता अली शाह खे चऊं था त महिरबानी कर असांजे मथां आख़िरी इहा तलवार केतिरे ताईं लड़की पई हूंदी जो असां टेज़री न थींदासीं। असांखे टेज़री कयो वञे तव्हांजो डिपार्टमेंट अञा सुहिणो ऐं सिधो थींदो। असां सां नाइंसाफ़ी कई वञे थी, असांखे वक़्तु सिर पगार नथी मिले, जे मिले थी त पूरी नथी मिले, कटौती कई थी वञे। 52 इदारा जेके आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध जा उहे टेज़री ज़रिए पगार खणनि था। असां तव्हांजे चैनल जे थ्रू वज़ीर आला सिंध के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब के गुजारिश कंदासीं त असांजी पगार ऑनलाइन कई वञे। सिंध सेक्रेटरी के लोकल गवर्नमेंट के वज़ीर आला सिंध के गुजारिश कयूं था त असांजूं पगार ऑनलाइन टेज़री कई वञनि। 2016 को वठी असां एहतियात रिकॉर्ड कराया आहिनि, असांजो को बि खड़ ते न लिखियो आहे। हाणे वज़ीर आला ऐलान कयो त 25000 पगार ॾिनी वञे, उहा बि नथी ॾिनी वञे। मां म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमीन जी ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां जेको आहे वॾे अरसे खां वठी म्यूनिसिपल कमेटी में जेको आहे स्वीपर तौर भर्ती थियल आहियूं ऐं मुख़्तलिफ़ शोबनि ते जेको असीं कमु करे रहिया आहियूं, पर लोकल डिपार्टमेंट जेके बि मुलाज़िमीन आहिनि उन्हनि खे जेको रेगुलर न पियो कयो वञे। उन्हनि जी जेकी अकाउंट आहे उहा जेको ऑनलाइन न पई कई वञे, तंहिं करे असांजो जेको पगार मां जेको आहे उहो 15 खां 20000 रुपया कटौती कई पई वञे, जंहिं करे असां जेके ॿार जेके असांजे घर जो चुल्हो आहे जेको उजण ते मजबूर थी वियो आहे। जेके असां जेके आहियूं उहा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो पियो वञे। हिननि वक़्तु हुकूमत समेत आला इदारनि खां इहा ई घुर कई वई आहे त असांखे जेको पको कयो वञे जीअं असां पंहिंजो जेको सफ़र गुज़र बहितरीन नमूने सां करे सघूं। कैमरामैन असद अली सरकी सां गॾु यासिर कंगराणी, धरती न्यूज़।